नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं। 10 मुहर्रम हराम यौम आशूर मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। मुल्क जीअं रतद्रोह बे सोग में हर तरफ़ या हुसैन लबैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद। करबला जे शहीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं साथियुनि जी याद में 300 साल पुराणी रवायती मातमी जुलूस बरामद कया विया। उन मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। हर हंधि रेंजर्स ऐं पुलिस जा एहलकार कंहिं बि क़िस्म जी अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ हाई अलर्ट बीठा हुआ। मस्जिदनि मजलिसनि इमाम बारगाहुनि ॾांहुं वेंदड़ रस्ता ऐं भरपासे जा दुकान पिणु सील कया विया। कमांडो एहलकार बुलंद इमारतनि मथां बीठल हुआ। जुलूसनि जी गुज़गाह रस्तनि चौराहनि ऐं गलियूं पिणु सील कयूं। जुलूस में शामिल थींदड़ हर माण्हूअ जी चेकिंग पिणु कई वई। लखें मोमन हुसैनी राह जे पोलिंगनि करबला जे सोग में रतो जे मुख़्तलिफ़ इमाम बारगन ज़ैनुल आबिदीन इमाम बारगाह, अंजुमन हुसैनी, अंजुमन शहजाद अली असगर नादर शाह, समा इमाम बारगाह, अंजुमन भुट्टावांड इमाम बारगाह हसनपुर, अंजुमन भुट्टावांड, अंजुमन तैब ॻोठ ॾितल जलवाणी ऐं ॿियनि हंधनि तां नंढा वॾा 20 खां मथे ज़ुलजना ज़ूला ज़ियारत लाइ तज़ियतूं बरामद करे जुलूस मरकज़ी इमाम बारगाह ते पहुतियूं, जिते अज़ादरनि गुरज़नि तलवारनि ज़ंजीरनि ज़नी ऐं सीना ज़नी मातम करे शहीद जी याद तस्ज़ो करे यज़ीद ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड कराए। उन मौक़े ते सियासी पार्टियुनि ऐं इंसानी भलाई जे लाइ कमु कंदड़ तंज़ीमनि पारां मेडिकल कैंप लॻाया विया, जिते मौजूद डॉक्टरनि जी टीम ज़रब लॻल अज़ादारनि जो इलाज कयो। मरकज़ी इमाम बारगाह खां 3 बजा काफ़िलो सैयद शाह हुसैन शाह जी ज़ैद निगरानी में पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो थियो, जेको मुख़्तरम रस्तर मोटनपुर ईदगाह कुंडे जी कुंड डाकतला महला हसनपुर खां थींदा मरकज़ी इमाम बारगाह सैयद आलम हुसैन शाह नकमली पहुता, जिते शाम गरीबान थी। जाग न्यूज़ रतोद्रो रिपोर्टर अब्दुल वही जोयो। Snow Music Studio.